लखन जूं लजूं तो उन यार पाजूं अदा मधुर साईं अर्ज़ त 2 साल अॻ में असांजी मदीने शरीफ़ तयारी थी वई। जॾहिं कराची पहुतासीं त उते हिकिड़ी कुराड़ी अमर मिली। असां चयोसीं अमर तूं काॾे? चयाईं त पुट मदीने शरीफ़। वरी असां चयो अमर भला को रफ़ीक या समर साथ साण अथई? चयाईं त पुट मुंहिंजो रफ़ीक शफ़ीक मुंहिंजो मुहम्मद करीम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी समर सते ॻाल्हि पिया साण अथमि, ॿियूं हे कननि में कुझु वालड़ियूं अथमि। से बि सुभाणे साईं करीम तां सदको करे वञी लिकणजसि। जेकी जुड़ियो पोइ घोट घुरायो त घुमी ईंदसि, अगरि न मंज़ूर कयाई त वापसि मोटी वेंदसि। आख़िरकार असांजे कम में कुझु ॾींहं लेट थी वई, मेहर मोटी आयासीं। वरी जॾहिं वञणु नसीब थियो त साॻी उहा कुराड़ी अमर हबीब करीम जे हरम शरीफ़ में वेठड़ी हुई। असां चयो अमर तोखे मुबारक हुजे। चयाईं त पुट ख़ैर मुबारक। अमर भला कीअं आहीं? चयाईं त ओ अबल मूंखे अॼु 17 ॾींहुं आहे जो हिन साईं मूंखे हिते छॾाए वरितो। अदा साईं अॼु उहा अमर हाजाणी मूंखे यादि अची वई आहे। उनजा कुझु 2-3 मिसरा असां पंहिंजे हिन मौलूद शरीफ़ में कमु था आणियूं। इंशा अल्लाह ॿुधण वारनि जा ॿुधी अंदरि छरी पवंदा। लखन जूं लजूं तो उन यार पाजूं समर हुई पुछे रोज़ पई आना जई मदीने सदल काय गई वसाती रोज़ सब रब पाक दी रहमत मदीने में जो आहे सैयदुल अबरार जी तुरबत मदीने में न चोरी ऐं ठगी आहे न की बिदअत मदीने में दिलनि खे थी मिले ईमान जी कुवत मदीने में बदलती थी वञे गुमराह जी फितरत मदीने में रखे इंसान तो अल्लाह सां उल्फत मदीने में बाहर सूरत खुदा जी आहे हर नेमत मदीने में अगर धरती ते जन्नत आ जन्नत मदीने में कॾहिं गुल हसन को पाग तुझी मेहर सां मौला रसागी दो बनी चल रूह खे राहत मदीने में समर हुई पुछे रोज़ पई आना जई मदीने सबर का गैरी समर हुई पुछे रोज़ पई आना जई मदीने सबर का गैरी तनी जा तवावा जनी दो न कोई धड़कन के था जो तिके तू निराज तनी जाता हो जनी जो न कोई धड़कन के था जो तिके तू निराज सरजू न मुखा मदीने जसाही अञा याद आहे मदीने जुगाल हुयुसमा गुनहगार हिकड़ो न लेकिन लखन जूं लजूं तो पुन यार अमर किया खुदा खुद सना खान आहे थियो जो मोहम्मद जो दरबान आहे न उन जहिड़ो दुनिया जो सुल्तान आहे मदीने में जेको मुसलमान आहे उहो सम्झ जन्नत में इंसान आहे न को दर्द आहे न अरमान आहे मोहम्मद असांजो निगहबान आहे सना गुल हसन का मोहम्मद जी हर हर तप तुंहिंजो मज़बूत ईमान आहे अमर किया सरोई कया
लजूं लजूं तो पुनल यार पालू पई पुनरू रायो बाबा हबीबे खुदा हिते पुजायो बाबा पई पुनरू रायो बाबा हबीबे खुदा हिते पुजायो बाबा निसी डाली जा उते नेण आला असां जूं बिरोरी अखियूं थीरियूं आलू निसी डाली जा उते नेण आला असां जूं बिरोरी अखियूं थीरियूं आलू भई विसरजूं न मूंखां मदीने जा साईं अञा यादि आहिनि मदीने जूं ॻाल्हियूं मंज़ूर आहे या नाहे अलाए असांजे मुक़दर में छा आहे मंज़ूर आहे या नाहे अलाए असांजे मुक़दर में छा आहे पर तूं तवारे कयूं मां वीचारी वेठो आहियां तो सजण खे संभालूं न मूंखां मदीने जा साईं अञा यादि आहिनि मदीने जूं ॻाल्हियूं रुगी वात में वरी वार वागु नबी दही वक्त जागू रुगी वात में वरी वार वागु पंजई वक्त पूरा हरम दे हली जो हेरागू तहाने जुदा की जान पंजई वक्त पूरा हरम दे हली जो हेरागू तहाने जुदा की जान जून मुखा मदीने जा साईं अञा यादि आहे मदीने जूं ॻाल्हियूं मां गुनहगार हिकिड़ो न लेकिन लखनि जूं लजूं तो पुनल यार पालू लखनि जूं लजूं तो पुनल यार पालू लखनि जूं लजूं